ॿारनि खे ॾिसण माई कावड़ हुई। माई कावड़ ने ॾिसण वियो 16 तारीख़ जो 8 बजे 8:15 कोड़ी वटि छॾे विया कोली माई वट माई मारे उछलाई वई रात जो जब आखे वशरम खे उछलाई वई माई असां वटि असे त सुबुह जो ॾिठो असांखे रात जो चयो पोड़ी खे कई माखे कई पियो आहे तुंहिंजो पुट आके ठरो पीतल आहे पियो आहे ठरो पी वियो आहे के असां वटि उछलाई हुई असे ॼाण ठरो पीतल आहे नशे में पियो आहे से सुबुह जो ॾिसो त ई छोकिरे खे ॿह में धक लॻल ई कंध में ई पासे में सभु धक लॻल आहे थाणे ते असां वियासीं त थाणे चयो मुंशी के तव्हां छा लाइ आयो असांजो एफआईआर कोन दाख़िल थियो आहे माई वटि पैसा आहिनि पैसनि सां कमु कराए पई असां वटि ग़रीब माण्हू पैसो कोन आहे उहो सभु पैसनि सां कमु कराए पई सभिनि खे पैसा ॾिना आहिनि असांजो मुतालबो ई आहे कि असांजी एफआईआर कटे असांजा मुंहिंजे भाउ जा कातिल खे गिरफ़्तार थिए भाई मुंहिंजो पुट मुंहिंजो हिकिड़ो बि कान खरो हिकिड़ो हिते टंडियादम हिकिड़ो मीरपुर हिकिड़ो खोजियो ऐं घर हुईसि त अंधी ॾिसां कान्हे माई आईसि 2 छोकिरा आयासीं 2 हिकिड़ो रक्शे वारो हीरो हिकिड़ो ॿियो गॾु आयो हीरो माई मूं वटि उछलाई वईसि जद दवा पीती आहे वरी मूं सुबुह जो मुंहिंजो अंधी ऐं राति जी त ॾिसां कान्हे थी पोइ ॾिसो सिजु उभरियो मूं ॾिठो मुंहिंजे पुट खे त पुट मुंहिंजो ही धकड़ 2 हथ मुंहिंजे पुट खे ही नड़ी बड़ी सभु पंजल वरी असीं हलियासीं उड़ी वारे थाणे ते असांखे ढोड़ाई मथे ते हथ रखिया ते त तुंहिंजी माई मुंहिंजी माई तुंहिंजो फ़ैसिलो असीं कयूं था अञा थोरी माइयुनि जा रक्षा फरी अञा त असांजो कुझु कान कयो अबा मुंहिंजे छोकिरे खे क़तल करी नड़ी बड़ी फंजी पोइ माई उछलाई वईसि डॉक्टर चए त दवा पीतल किथे मुंहिंजे पुट दवा पीतल आहिनि तॾहिं पोइ मुंहिंजे पुट जो कुझु कुकड़ जो फ़ैसिलो थियो जो मुंहिंजे पुट जो कुझु फ़ैसिलो कान थियो आहे छो एफआईआर कटे न मूंखे इंसाफ़ खपे हिकिड़ो बि कान ॿधिजो छो कान ॿधिजा आहिनि सभु मुंशी चेतन ॿियो प्रभु ऐं 4 ॼणे मुंहिंजो फ़ैसिलो रद्द करायो आहे।